अपडेट कयूं पिया दादू मां ब्यूरो चीफ MD मुनीर अलाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP दादू अब्दुल खालको पीरज़ादो सां सिंध प्रेस क्लब मेयर जे चेयरमैन MD मुनीर अलाशारी परवेज़ अली हालो सीनियर सहाफ़ी अदल मैसर जी मुलाक़ात दादू ज़िले जे अमन अमान बाबति ॻाल्हियूं। उन मौक़े ते SSP अब्दुल खालको पीरज़ादो चयो त मुंहिंजे अचण सां दादू ज़िले में अमन अमान बरक़रार आहे। तालुकनि जा SHOs तमामु बहितरीन नमूने सां ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। मां पाण बि राति जो गश्त कंदो आहियां त किथे SHOs गश्त नथा कनि, पर मुंहिंजा SHOs ऐं DSPs बहितरीन वर्क करे रहिया आहिनि, जंहिंजे करे ज़िले जे शहरनि खे तहफ़्फ़ुज़ मिली रहियो आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त शहरनि जे जान माल जी हिफ़ाज़त कयूं। असांजी महिनतुनि सां इंशाअल्लाह अमन अमान बरक़रार रहंदो। SSP वधीक चयो त ॾुआरी भले केॾा बि ताक़तवर हुजनि, पर असां खां ॾुआरी कॾहिं बि बची न सघंदा। उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटराड़ी में आंदो वेंदो। हिन चयो त तव्हां सहाफ़ी बि असांजो साथ ॾियो त जीअं असां मज़बूती सां पंहिंजो कमु कयूं। उन मौक़े ते PP तरफ़ां ज़िला कौंसिल जे नामज़द चेयरमैन सैयद मोहम्मद शाह सेता भी मौजूद आहे।